नाज़िम, डहरकी में चौपायो माल खणी वेंदड़ मज़दा गलती थियण सबब 3 ॼणा फोत थी विया आहिनि। उन हवाले सां अपडेट करे रहियो आहे वीडियो लिंक ते मौजूद मेहरा टीवी जो रिपोर्टर तनवीर माहिर। जी तनवीर, छा तफ़सील आहिनि? जी डेहरी वेझो ॻोठ नौकोट लॻ नेशनल हाईवे ते ड्राइवर खे झटके अचण सबबि कलार खां पंजाब वेंदड़ बकरियुनि सां भरियल मज़दा गाॾी कल्टी थी पई। जंहिं जे नतीजे में मुज़फ़र अली, उमेर अली, शौकत अली सॼे ते फौत थी विया आहिनि ऐं ज़ख़्मियुनि में सेकेंड अब्दुल गफ़ार, शौकत ऐं सजाद शामिल आहिनि। अहिड़े वाक़े पुलिस खे इतला मिलण ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश जेके खणाए सरकारी अस्पताल ॾे आंदो, जिते लाशनि खे ज़रूरी कार्रवाई बाबति वारसनि हवाले कयो वियो आहे ऐं ज़ख़्मियुनि खे इमदादी कार्रवाई करे हवाले मोकिलियो वियो आहे। ठीक है तनवीर, अपडेट करण लाइ अव्हांजी महिरबानी।